लीड टीवी में एक भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब अली नवाज़ भुट साहब सां जारी आहिनि। अचो त साणस ॻाल्हायूं। तो गाॾियूं हाणे सिंध बलूचिस्तान पंजाब जो जेको मर्कज़ आहे हाणे त बाईपास आहे उते, हाणे उतां गाॾियूं मुड़ियूं ओॾां त साईं चयो त हेॾे काॾे था हलूं? त यूसुफ जखराणी चयो साईं हलूं था अॻियां बुगटी जो रस्तो आहे, पाण बलूचिस्तान हलिया हलंदासीं, हिननि जी हद ख़तमु थी वेंदी। ख़ैर ओॾां त विया कोन, थ्रू रुझान में वञी गाॾी हलियूं। पुलिस सराइकी इलाइक़े में, हा पुलिस मोटी आई वापसि। साईं चयो त किथे पहुता आहियो? चई त साईं पंजाब में। चई बि पंजाब में छो आया? चईसीं बसि अफ़रा तफ़री में निकिरी आहियूं हेॾे। हाणे असुलु जेको मामिलो हो न, जखराणियुनि वॾी नुमाइश कई असले जी न कश्मीर में, तूं जेके हथियारबंद आहे हिननि सां गॾु न, उन्हनि खे यूसुफ खे भॼाइणो ऐं असले खे पासे करणो। जेको असुलु ॻाल्हि आहे, उहे लही विया ॾोही माण्हू, हथियार पंहिंजा खणी हलिया विया। बाक़ी रहियूं कारूं ऐं उन्हनि में जेके ड्राइवर रहिया माण्हू, इहे रवानियूं थियूं। असां हुआसीं, इहो ख़बर जो आई त आरी सर उन महिल मीटिंग घुराई। उहो किथे हो? उते ई कश्मीर में। पर तव्हांखे ख़बर ई देरि सां पई त हीअ सॼी कार्रवाई थी वई। सुबुह जो सवेरे ई उथी असांखे वञिणो हुयो उते आरी सर वटि, त सुबुह जो हलंदासीं साईं ॾे। ज़ाहिर आहे। जीअं ई वियासीं त उते उहो अॻे ई ख़बर हुई त भाउ हे मामिलो आहे। पोइ चयूं त भई ॿ माण्हू वञनि, ॾिसनि सिचुएशन छा आहे, त पोइ सभु हलूं। भाई घणी गड़बड़ाहट, भला इहे सॼी सेंट्रल कमेटी बंदि कराइनि। पोइ कयूं मंगी ऐं आऊं वियासीं। शिकारपुर वारो? हा मक़तूल? हा, रजब ख़ासि करी ड्राइवर हो असांजो। पोइ त असां वियासीं त ख़बर पई त निकिरी विया आहिनि, पुछा कंदा असां पोयूं। मां चयो साईं हाणे पुलिस मोटी वई, रस्ते में मिली, हाणे ही विया हलिया परते, हाणे मोटो। तव्हां माना रुझान न वियो? ॿुधी वञो। अवा सलाह पिया ॾियो? हा हा। चई न बाबा, पाण खे हलिणो आहे सेहत ॾे, कयूं साहब। मूं चयो साईं हाणे कुझु बि कोन्हे, हाणे अरेस्ट थींदासीं। भला हरूभरू अरेस्ट थियूं था? चई बाबा इहो त असां सम्झो जन्नत जी टिकट था वठूं, शहीद सां गॾु अरेस्ट थींदासीं। इहो केरु थो चए? अब्दुल कयूम मंगी साहब? हा हा। चई बाबा ही त असीं ख़ुशि नसीब हूंदासीं, शहीद सां था गॾु थियूं अरेस्ट। हलो, मां खिलियुसि, मुंहिंजो त हलो। असां इन्हनि खे असां हे रुझान मां निकिरी विया, अॻियां उन इलाइक़े में असीं पहुतासीं काफ़िले खे। सतार जो यार ख़ुदा खे मञो, साईं हुकुम करे छॾियो आहे पंजाब आहे पाणी केर बि न पिए, पंजाब जो पाणी न आहे पीअणो। सो साईं गुस्से में आहे। कयूं साहब ऐं तव्हां राज़ी करे सघोसि था, चयोसि त सराइकी आहे। असां गाॾी डोड़ाए साईं पहुतासीं, हुननि गाॾी रोकी, साईं सां न्याज़बंदी कईसीं, मिलियासीं। साईं खिलियो, चई अहीं छो आया पुठियां? असां चयो साईं आरी सर मोकिलियो साईं जी जांच करे ॾियो। हा ॿियो साईं पाणी ते बंदिश विधी अथव, हीअ त सराइकी इलाइक़ो आहे। चई सराइकी इलाइक़ो में? हा साईं सराइकी इलाइक़ो आहे, पंजाब थोरी आहे, हे त पाण मज़लूम आहिनि। सो हिननि खे पाणी जी इजाज़त ॾियो, छोरा मरी वेंदा सभु। पोइ साईं चयो त भली पाणी पियो। उते पोइ नल हिकिड़ो लॻल हो, पोइ गाॾियूं झले उतां पाणी वाणी पीतऊं। सराइकी पाणी पीतऊं? पोइ डेरा गाज़ी खान में सराइकी पाणी पीतऊं?
डेरा गाज़ी खान में अची ड्राबो कयोसीं। होटल ही हिकिड़ी हुन में उते मानी मानी बि खाधीसीं। साईं बि गॾो। हा, सराइकिन खे ख़बर पई सो उहे सराइकिन जा क़ौम परस्त उहे अची निकिता। चईसीं किॾे पियो वेंदो? हिते असां तोसां को बि तरसांदे। साईं खे न बाबा असां वेंदासीं बलूचिस्तान वेंदासीं। उहो वीचारा असां सां थोरो वक़्तु काफ़िले सां गॾु बि हलिया। गॾु बि हलिया, ज़ाहिर आहे हलंदा। ऐं जेका नदी अचे थी इन नदी ताईं आया, पोइ साईं खे मोकिलाए मोटी विया। पोइ परते जाबलू लाइ को सिजु लही वियो। कोट मुनरू हिकिड़ो नंढो क़िलो आहे अंग्रेज़नि जे दौर जो, हा, इते असीं पहुतासीं। इते पहुतासीं, थकासीं बि। यूसुफ जखराणी हेठि लही वियो त उनखे हिकिड़ो माण्हू मिलियो। हुन पुछियोसीं, उहो ॿियो टियों स्टेट जो माण्हू हो, पर आम माण्हू थी। चई काॾे था तव्हां वञो? सैद अथव, कुराड़ो माण्हू अथव, हिते रहो, मां राह जो बंदोबस्तु आउं थो करियां। तव्हांखे हथे को माण्हू मिली वियो सो जंहिंखे हथी का माण्हू मिली विया। सभु थकल वाह जो कमु थियो। साईं खे छॾियोसीं उते जेको रेस्ट हाउस ठहियलु हो कोट मुंडरू में, उन में ज़ाहिर उते त 4-5 माण्हू रही पिया सघिया। बाक़ी जेके से हिकिड़ी रिण में हिकिड़ी जॻह हुई, उते असांखे बड़ी के सड़ूं दड़ूं हेॾां होॾां हाणे ॾिनई। मानी बि उहो ठाराए खाराई। हाणे सुबुह जो सवेरे उथियासीं, सभु वियासीं साईं वटि। त हाणे सफ़र शुरू करिणो। त सलाह थी त माण्हू वञनि जेके बॉर्डर ताईं थी अचनि, सूरत हाल ॾिसी। बॉर्डर माना सिंध बलूचिस्तान जो बॉर्डर, बलूचिस्तान ऐं पंजाब जो बॉर्डर विच वारो जेको बि। वेझो। हा, असीं वियासीं उते। छा हो त असांजी गाॾी जो नंबर हुननि वटि कोन हो। अव्हांजी गाॾी बि आज़ादी, अव्हां बि आज़ादु। हा, असां ॾिसी आयासीं उहो ॿियो टियों। आयासीं, साईं चयो त छा पोइ नाम साईं हिते बीठा आहिनि, छॾींदा कोन। भली न छॾनि, पाण हलंदासीं। हाणे उतां काफ़िलो हलियो सिधो बॉर्डर ते। उन्हनि गेट बंदि करे छॾियो। ठीकु आहे, हिननि चयो बाबा असीं वञूं था, असां बुगटी जा महिमान आहियूं, साईं जो दोस्त आहे, वॾंदा वञूं। असांजो हुकुम आहे तव्हांखे हेॾे छॾिणो ई न आहे। साईं चयो त छो बीहो, तव्हां केरु थींदा आहियो? मूंखे लिखत ॾियो। पोइ लिखत ॾिनऊं। हुई हुननि वटि? उते लिखऊं। अच्छा, लिखी ॾिनो। हा, लिखऊं जिते उन्हनि ठपा आया, बॉर्डर पुलिस ठपो आहियूं, ॿिया अलाए कंहिं उन ठपो आहियूं की हुकुम आहे की तव्हां नथा वञी सघो। पोइ थियासीं वापसि। पुलिस जा अटाला गॾु रुझान वापसि पहुतासीं। इन महिल
7:30 थिया, 7:45 उते गाॾियूं रोकियूंसीं, पुलिस खे चयोसीं चांहि पीअंदासीं। मुंद जो फ़ाइदो वठी काफ़ी नौजवान शागिर्द निकिरी विया। हा, उन्हनि जा सिर्फ़ु ड्राइवर बचा, बाक़ी हे गुल मोहम्मद वारा हुया। गुल मोहम्मद, सत्तार, यूसुफ, मीर अबा खलीफ़ा, तालपुर। हा, ऐं असीं कयूं मंगी ऐं रजब। बाक़ी उन्हनि जूं ख़ाली गाॾियूं जंहिंमें ड्राइवर आहे, सभु तरबिड़ो पाण ड्राइव पियो करे, उनजे करे उहो अकेलो हो गाॾी में। हाणे पुलिस वटि त गाॾियुनि जा नंबर आहे न, माण्हुनि जी त लिस्ट कोन्हे। उहो त हिकु हिकु थी खिसकी घिटियुनि में हलिया विया। हलियासीं अॻिते त रोजान अॻिते आयासीं, ॿई पासा पुलिस बीठी रोड ते, बंदि कयूं रोड, बीठी असांखे रोकऊं। हिकिड़ी गाॾी ते 8 पुलिस वारा लाहींदा आहिनि, ॿिनि ॼणनि खे हथकड़ियूं हणंदा। ओ, शुरू थी वियो एक्शन। हा, सभिनी खे अरेस्ट कयूं। साईं खे चयूं तव्हां अरेस्ट आहियो, चई अरेस्ट आहियां, ठीकु आहे। साईं खे बि खयूं पंहिंजी गाॾी में, साईं खे यको खयूं आया कराची। असांखे सखर जेल खणी विया राति जो 1 बजे। सखर जेल में पहुतासीं त उतां साईं सां गॾु केरु हो? साईं सां गॾु मतिलबु सिर्फ़ु साईं जो नौकर, उहो ॿियो कोई बि न? ज़ैन शाह असां सां हो। न मतिलबु ॿियो कोई बि न वियो साईं सां? मतिलबु साईं छॾियो बि न? हुननि खे त साईं खे खणी वञिणो हो न। हा हा, त साईं चयो त बाबा मुंहिंजे ख़िदमतगार खे गॾु हुजे मूंसां असिस्टेंट। 2 नौकर हुया साईं जा, जंहिंमें हिकिड़े खे साईं सां खयूं, हिकिड़ो असां वटि छॾियऊं, ॿियो ज़ैन शाह हो साईं सां गॾु, उन खे छॾियऊं असां सां। पोइ खणी आया जेल ते, और ज़ैन शाह ते FIR कोन कटी। 2 ॾींहं 3 ॾींहं हुयो ज़ैन शाह अंदरि, पोइ साईं इमदाद मोहम्मद शाह आयो, हुनखे वठी वियो। बाक़ियुनि ते FIR कटी। साईं जो जेको नौकर हो उन ते अलाए कीअं हिकिड़े थाणे वारे कटी, बाक़ी गॾियल FIR हुई उन ते कोन्हे, गुलसन ते। उहो असां ते झंडो केस हो कोन, असां ते भंजटा फलाण हुकूमत जे ख़िलाफ़ु तक़रीरूं, उहे केस ऐं कलम हुयूं। स्टेट जा मुखालिफ़? हा, पंहिंजी ॼमार में घणो वक़्तु जेल में रहिया? जेल में इहो जेको मां रहियुसि तक़रीबन 13 साढा 13 महीना। ॿियो जॾहिं भुट्टे खे फांसी आई 79 में, 40 वारे ॾींहं ते हंगामा थिया। असीं साबदात ॻोठ में रहंदा हुआसीं, मुफ़्त में पुलिस वारा असां घर में काहे पिया। जिन हंगामो कयो उहे छुटा, पोइ जेको हथ आहिनि ॻोठ जा छोकिरा ॿाकरा खणी विया थाणे में बंदि। घणो वक़्तु रहियो? 8 ॾींहं हुयासीं। अच्छा, माना तव्हां 14 महीना जेल में रहिया। हा। हाणे मूंखे हिकिड़ो ॿियो सुवालु ॿुधायो, हींअर तव्हां तजज़ियो कयो था त जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन या सिंध मुतहिदा महाज़ या जीअं सिंध महाज़ या उन जा ग्रुप, इहे इन्हनि जी समूरी पॉलिटिक्स असां सैयद जी पॉलिटिक्स सम्झूं या न? ॾिसो, जेके सैयद जो हिकिड़ो आहे नज़रियो, ठीकु आहे, सिंध देश जी आज़ादी। ॿियो आहे सैयद जा अहकामात, त को बि क्राइम न कंदो, को बि ग़लति कमु न कंदो,
ठीकु आहे न। अदम तशदुद ते तव्हां हलंदव, पर जेका ग्रूपबंदी थी उहा घणे भाङे तशदुद जे नाले में थी। त असीं जंग कंदासीं, फलाण कंदासीं। कादर मुंशी बि जंग जा ऐलान करे धार थियो। गुल मोहम्मद वारा बि जेके आहिनि से जंग जा ऐलान, क्लाशन कोफ़ूं तव्हांखे ख़बर आहे, खयूं वधा ईअं बस्ट डस 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 डस, सम्झो बशीर ख़ान वारा। पर हू हलिया अदम तशदुद वारे रस्ते ते, पर ग्रूपबंदी थी त असीं जंग कंदासीं। ठीकु आहे। हाणे उन में हू क्रिमिनल्स बि आहिनि जेके कादर वटि बि हुया त बशीर ख़ान वारनि जे ग्रुप में बि हुया। त हाणे उहे माण्हू, हालांकि बशीर ख़ान क्रिमिनल्स जे घेरे में हो, शुरू में खणी क्राइम कया हूंदई, पर ॾाढो सुठो माण्हू। मुंहिंजूं हुन सां कचहरियूं थींदियूं। हिते अची रहियो, कॾहिं कॾहिं आउं वेंदो हुउसि, कचहरी कंदा हुआसीं। कॾहिं त आउं पंहिंजी टीम समेत वेंदो हुउसि। ऐं मूं सदाईं हुनखे चयो कि बाबा क्रिमिनल्स खे चओ त बंदि कयो क्राइम, न त पोइ उन्हनि खे टिकट वठिणा। हाणे तुंहिंजी मच मचाहट थी वई आहे, हाणे पार्टी ठाह न पंहिंजी। हा, मूंसां एग्री थींदो हो इन्हनि ॻाल्हियुनि ते, पर करे कोन सघियो। मां यको इहो थो सुवाल पुछां त सैयद बि कुझु करे न सघंदो हथियारनि जे ख़िलाफ़, क्रिमिनल्स जे ख़िलाफ़? ॾिसो, सैयद जेको आहे, बशीर बि कुझु न करे सघंदो, अवां बि कुझु नथा करे सघो, ख़ालिक बि कुझु नथो करे सघे। आख़िर इहे कंहिंजे असर में पिया हलिया? साईं ॾिसो, हाणे असर त हाणे ख़ुदा थो ॼाणे त स्टेट जे में आहे या पाण आहे। हलो हिनखे छॾियो था सॼी ॻाल्हि। हा, हाणे तव्हां ऐलान अपील कई आहे त ग्रुप गॾु थियनि, इहे तव्हांजे ख़्याल में अमली अपील आहे? इन ते अमल ॾिसो, मूं निशानदेही कई आहे त कॾहिं कॾहिं ग्रुप्स थिया ऐं उनजो रीज़न छा हो, ऐं उहो स्टेप बाय स्टेप 1983-84, पोइ वरी अॻिते वरी 95, वरी ख़ालिक जो धार थियणु, वरी ज़ैन शाह जो धार थियणु। ऐं मूं सभिनी खे इहो चयो आहे त इन में जेको मुख्य मामिलो हो त इदारनि जे अंदरि फ़ैसिला करण जे बजाए उन्हनि खे ॿाहिरि खणी विया ऐं हिक ॿिए जी गिलाऊं ॿाहिरि कयूं, मुखालफ़तूं कयूं, डिसिप्लिन जी भञकड़ी थी। उहो न करियो। हाणे उहो न कंदा त पोइ रस्तो ईंदो न ठाह जो। न, पर उहो तव्हां वरी साॻी ॻाल्हि थो पुछां न। हा, इहो त पहाड़ जो पंधु आहे न। पहाड़ जो पंधु आहे त हू ठहंदा बि कोन, न ठहंदा न। हिकु इन जो मतिलबु आहे इहा अमली अपील अमल में नथी अची सघे। साईं हाणे ॾिसो न, साईं GM सैद 25 दिसंबर 1990 ते मीटिंग कई न सभिनी ग्रुपनि जी सन में, ऐं चई त पाण में हिकु थियो। पोइ वॾियूं वॾियूं तक़रीरूं सभिनी कयूं ऐं हिकु कोन थिया। ठीकु आहे। हाणे साईं जी वफ़ात ते असां चयो त बाबा माज़ न टुटे। ठीकु आहे। ऐं आरिसर खे जेके दोस्त लॻा त हू चवनि था त पाण गॾिजूं, हिकु थियूं, ऐं हिकु थियणु इहा वॾी ॻाल्हि आहे, हा न। असांजो मौक़िफ़ो त ठहंदे ई कोन थो असां हींअर बीह विया आहियूं, हींअर माज़ उरूज ते आहे। असांखे पंहिंजी जमायत न टोड़णु खपे। हू अचनि, शामिलु थियनि असां में, पर आरिसर वियो हलियो, असीं
न वियासीं, टुटी वियासीं। ऐं पोइ थियो ई त कुझु सालनि खां पोइ आज सरदार थी वियो हुतां। भले तव्हांखे सिंध क़ौमी इतिहाद जे इन मसइलनि जी ख़बर आहे, अकाउंट्स जी, जाइन जॻहुनि जी, फंड्स जी? ॾिसो, आहे त ॿुधायो, न आहे त न ॿुधायो। फंड जी जेतिरी मूंखे ख़बर आहे त फंड हिकिड़ो डायरेक्ट हैदर मंज़िल ते आयो, ठीकु आहे। ॿियो जेके मुख़्तलिफ़ विया जलसा कयूं गुल मोहम्मद वारनि ऐं एजाज़ वारनि, मुख़्तलिफ़ ज़िलनि मां इन्हनि खे मिलियो फंड। सेनेटर एजाज़ जतोई हो, गुल मोहम्मद हो, हा गुलाम शाह हो। हा हा हा, इन्हनि जलसा कया। इहे हाणे उहो फंड जेको हिननि वटि गॾु थियो, उनजी गुलाम शाह खे ख़बर हूंदी। न उन ॿुधायो मूंखे, हा गुलाम शाह ॿुधायो हा त मूं वटि जेको फंड हो, हा जाइ जेका वरितीसीं उहा हुन वटि आहे, रियाज़ चांडे वटि। ॾिसो, फंड हैदर मंज़िल ते गॾु थियो। साईं जीएम सैद चयो त हिन मां जेको आहे सो हाफ़िज़ सिद्दीक़ जेको आहे न, उहो ख़ज़ानची हो न, उहो ख़ज़ानची हो क़ासिम पत्थर, पर उनजो अकाउंट रखंदो हाफ़िज़ सिद्दीक़ क़ासिम जो। त इहा ॻाल्हि आई त इहा वठूं जॻह एसने जे लाइ। त उनमें घणो फंड उहो हो जेको हैदर मंज़िल ते गॾु थियो। पोइ ॾिनो हूंदो गुलाम शाह हुते, जेको गुलाम शाह वटि हूंदो। बाक़ी रही ॻाल्हि फंड मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि हो, उन्हनि जमो कोन कयो, खाई विया। हा ठीकु थियो, हलो थींदो आहे इहो। के माण्हू कीअं, के कीअं। कई माण्हू आहिनि उनमें। तव्हांजे ख़्याल में MQM सां ठहण वारी जेका पॉलिसी आहे, उहा सैयद जी आहे या पार्टी जी पॉलिसी आहे या अब्दुल वाहिद आरीसर साहब जी? मेन त सैयद आहे। उहो चाहे पियो, हा, उनखे हिननि जी ख़बर न ई छा कंहिंजी? त MQM कहिड़े तॾहिं कंहिं एॾी थोरी। न, पर इहा ख़बर न हुअसि त कंहिं ठाही आहे। ॾिसो, विच में जेके आहिनि से अली मुख़्तार रिज़वी, रशीद रिज़वी, इहे माण्हू जेके आहिनि से सैयद जा अक़ीदतमंद आहे शुरू खां रहिया। हा, सची ॻाल्हि आहे। ऐं अली मुख़्तार त GS महाज जो सॾाईंदो हो पाण खे, घर ते GS जो झंडो हणी छॾियो। इन में अली मुख़्तार जेको आहे उहो प्योर इन जो हो त सभु मुहाजिर पाण खे सिंधी सॾाइनि। रशीद रिज़वी वारा इहो हो कि मुहाजिर सिंधी हिक ॿिए सां वेझा थियनि, सम्झो। उनमें अख्तर रिज़वी आहे, ॿिया आहिनि, अब्बास नक़वी आहे, अल्ताफ़ आज़ाद वारा आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू हा। आहिनि, ठीकु आहे न। पोइ इन्हनि जूं कोशिशूं इहे वठी आया अल्ताफ़ खे साईं जी तबियत पुछण लाइ। पोइ वरी अल्ताफ़ जी माउ मरी वई त इहे ई आया साईं वटि उते ई त साईं हाणे मुंहिंजी माउ मरी वई, तव्हां तहज़ती हलो हलो न, तहज़त कयो अख़बार में। या फ़ोन कयोसि, थी त सघे थो न भला। हा, न अख़बार में तहज़त। ॿुधो, पोइ इहे कोशिशूं हुयूं। उन में प्रोफेसर करार तमामु भलो माण्हू हो। ताज हैदर साहब जो वालिद, जी, ताज हैदर जो वालिद। हा, तमामु भलो माण्हू हो, सम्झो। ऐं उहो साईं जो वॾो अक़ीदतमंद हो। पोइ इन्हनि हिकिड़े दफ़े साईं नज़रबंद हो ऐं सन में न पिया सालगिरह करे सघूं, त इन्हनि चयो त सालगिरह जो बंदोबस्तु असां चयो त असां था कयूं, हुननि चयो त असीं था करियूं। हुननि एॾा संदन इलाइक़ो जेको आहे उनमें उन्हनि उहो रखियो प्रोग्राम।
जंहिंमें साईं अमीर हैदर शाह बि हो, ग़ुलाम शाह बि हो, ऐं हू वरी अल्ताफ़ खे बि वठी आया। उहा किथे थी सैयद जी सालगिरह? इहा थी या मूंखे हुन जो नालो यादि नथो अचे जॻह जो, हिन फेडरल एरिया में आहे उन्हनि जी, इहे अहल तशी वारनि जी सोसाइटी आहे, नालो मंचोली। हा हा, इन पासे वेझो इन्हनि जे हिते उन्हनि जो ऑफिस ई उनजे हाल में थी। त हाणे इहे सभु कोशिशूं त भई अञा अल्ताफ़ को एॾो वॾो कोन थियो, उहो थिए, ठीकु आहे। पोइ उन में आरिसर या जिस्म महाज़ उहो बाक़ाइदे उन जी इहा कोशिशि हुई कि मुहाजिरनि सां कंहिं न कंहिं सित ते असां गॾु रसाकशी ख़तमु थिए। वेझा थियो। ऐं उहा एतिरी थी जो 90 ते असीं वेंदा हुआसीं। 90 ठही वई, पर पोइ जेके फ़साद थिया, जेके मुहाजिर पठान फ़साद थिया, पंजाबी पठान, त इन में भली खणी असीं उन्हनि सां शरीक न हुआसीं, पर असांजूं हमदर्दियूं ईअं सम्झो त उर्दू ॻाल्हाइण वारनि सां। पर उनजे मथां वरी इहे वाक़िया थिया त झड़ो थी वियो। 12 अक्टूबर ते हिते क़त्लेआम थियो। पोइ छा कयव? पोइ असां मोर्चाबंदी कराई। असां छा कयूं? हा, असां हिते सॼी कराची में मोर्चाबंदी कराईसीं। असां वटि ताक़त कोन हुई विढ़ण जी। असां वटि त हथियार बि कोन आहे, मिड़ई पटे सटे हितां तोखां वठी आयासीं, उनखां वठी आयासीं, माण्हू विहारियासीं त भई हाणे न पोइ तव्हां डिप्लोमेटिकली हुननि सां ॻाल्हि ॿोल्हि असां न कई अथई? कयो छा था? कईसीं, फ़ोन कईसीं उन्हनि खे, टेलीफोन 1 ईयर 2 ईयर 3 ईयर, भई छा आहे, माण्हुनि खे रोकियो, सम्झो। पर हू त डिसाइड करे कयूं हुनखे राति जो 12 बजे खां पोइ। त पोइ हाणे अब्दुल वाहिद आरिसर जो कंहिं वक़्तु को मौक़िफ़ तब्दील थियो? आरिसर आख़िर ताईं हो त मुहाजिरनि सां असांखे कंहिं न कंहिं सूरत में चवनि था उन्हनि खां रिआयतूं मिलंदियूं हुअसि? मिलंदियूं हूंदसि, ख़बर न आहे। हाणे उहो उनजी पार्टी खे ख़बर न, मिलंदियूं हूंदसि, चवनि था, असां ॿुधो आहे तव्हां न तव्हां खां पुछां ई न करे थो जो गॾु वेझा रहिया। वेझा रहियासीं, पर धार थी वियासीं न। रिआयतूं त मिलियसि पोइ न, अॻ में त कोन मिलियसि। अगरि मिलियसि जॾहिं उन्हनि जो जलसन वलसन में भटको ॿधी, अजरक जो लुंगी ॿधी वेठो, त मूं वटि बि आया निसार पंवर ऐं ॿिया, इहे सभु 2-3 दफ़ा आया। मां चयोमांसि बाबा मुंहिंजी पार्टी सां ॻाल्हायो। मां ज़ाहिर आहे। हा, तव्हांजे ख़्याल में अॼु 2025 में सैयद खे वए बि 30 साल थिया आहिनि, ठीकु आहे, त 1970 खां हिकिड़ी पार्टी, उनजा मर्कज़, उनजी नेटवर्क, उनजा नज़रिया जेको बि 60 साल थी विया आहिनि। अव्हांजे ख़्याल में सैयद जो इहो प्लान सही हो? बिल्कुलु। अच्छा। हा, सैयद जेको ॻाल्हि कई, ऐं उन वक़्तु हुन सां माण्हू बि कोन आहे, ऐं करे वियो, उहो करे वियो, ॿियो शायदि न करे हा। सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि ॿियो शायदि न करे हा। अहिड़ो माण्हू मूंखे अञा ताईं नज़र नथो अचे। न पर ईअं बि त थी सघे थो न त ॿिया माण्हू उनखे शऊरी तौरु मुनासिब लाइन न सम्झंदा हुजनि। न, ॾिसो, हिते रुगो असीं न आहियूं, स्टेट बि आहे। हा, ठीकु आहे न। हाणे मिसाल सैयद सिंधु देश जी ॻाल्हि कई, ठीकु, मुला बि उनजे ख़िलाफ़ु, भला जागीरदार वॾेरा हुए,
पीपल्स पार्टी में हुयो उनजे ख़िलाफ़ु, कम्युनिस्ट बि उनजे ख़िलाफ़ु, ज़ाहिर आहे पलीजे साहब वारा बि उनजे ख़िलाफ़ु। सभु बिल्कुलु ठीकु आहे। हाणे इहे सभु ॾिसो न, इहे सभु जेके आहिनि न रुॻो मिसाल, पर इन्हनि पंहिंजे पंहिंजे तौर ते सैद जे ख़िलाफ़ु तमामु वॾी प्रोपागंडा बि त कई न। हा ठीकु आहे, पलीजे साहब किताब लिखी छॾिया, बिल्कुलु ठीकु आहे। कम्युनिस्टनि जेको आहे सो पंफलेटनि में ॿियनि में टिनि में हुननि फतवा ॾिनी त काफ़र आहे। इहे सभु शयूं सभु कंहिं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कयूं, पोइ एस्टेब्लिशमेंट जे चवण ते कयूं, पाण कयूं, इहे त वरी हाणे अलॻि चैप्टर आहे। न न फ़र्ज़ु कयो ॿिन्ही जे चवण ते थियो, हा, दिलि मां बि हुयो होॾो बि फ़र्ज़ु कयो। मां हीअं थो चवां त हिननि 60 सालनि में बूटो कहिड़ो ॿारियोसीं असां? ॿूटो इहो ॿारियोसीं जो तव्हां पाण खे हींअर सिंधी था सम्झो। इन खां अॻु में असां सिंधी पाण खे किथे सम्झंदा हुआसीं? जीएम सैद जे इन खां अॻु में पाण सिंधी किथे सम्झंदा हुआसीं? हुनजे जिदोजहद खां अॻु में 65 जी जंग में छा पोज़ीशन हुई सिंध जी? ॻोठनि में ॿहिराड़ियुनि में हारी नारी सभु जेके BBC जी ख़बरुनि ते वञी गॾु थींदा ऐं नारा हणंदा आहे न। 71 जी जंग में कुझु फ़र्क़ु हो, उनखां पोइ हींअर अला ॾे पनाह। हींअर जेको आहे सो हर माण्हू हारी नारी ग़रीब मिसकिन भली जीअं सिंध में न आहे, पर उहो पाण खे चए थो मां सिंधी आहियां। इहो वॾी अचीवमेंट आहे। बाक़ी ॾिसो न, क़ौमूं आज़ादी वठंदियूं आहिनि, पार्टियूं तॾहिं आज़ादी वठंदियूं आहिनि जॾहिं क़ौमूं उन में शामिलु थींदियूं आहिनि, उनजी वॾी अक्सरियत उन में शामिलु छो थींदी नथी थिए क़ौम शामिलु? शामिलु हाणे क़ौम नथी थिए, जागीरदारी सिस्टम आहे। ॾिसो इन को सबबु हूंदो। ॾिसो जागीरदारी सिस्टम आहे। हिते जी जेका वॾी अक्सरियत आहे उहो ॿाराड़ीअ हारी माण्हू आहे, उहो मुहताज आहे वॾेरनि जो, पोइ के मुस्लिम लीग जो वॾेरा, के पीपल्स पार्टी जा वॾेरा। न पर सैयद वॾेरनि जे ख़िलाफ़ु न रहियो, पोइ वॾेरा उनजा हामी छो न थिया? ॿुधी वञो ॻाल्हि। तंहिंखां पोइ कानून अहिड़ा ठाहे छॾियऊं अॻिते हली कि नौकिरी यको हाणे जो कोर्टुनि वोटुनि फ़ैसिला कया आहिनि त बाबा हाणे टेस्टूं करियो, हे करियो, न त बाबा नौकिरी त माना हुकूमत वटि लिस्ट ईंदी त सिफ़ारिश उन में थींदी। त पढ़ियो लिखियो माण्हू जेको हो त मजबूर हो त उहो हुते वञे, सरकार वटि वञे, हा, ॿाहूं ॿधे। त इहे सभु शयूं आहिनि। ॾिसो 80 मिसाल चऊं था त बाबा असां सिंधु देश ठाहींदासीं, हा न, असां जेको वस आहे असीं करियूं था, तबलीग बि कयूं था, कोशिशि बि कयूं था। हू चवनि था नठंदो, हुननि जा पंहिंजा ज़रिया आहिनि, हू पंहिंजे हिसाब सां यूटिलाइज़ कनि था असांखे, किथे पीपल्स पार्टी खे था कनि, किथे ॿिए कंहिं धुर खे था कनि। ॾिसो भला असेंबलियुनि जे मार्फत हा, पंहिंजी सिंधी क़ौम खे गॾु करे ऐं पाकिस्तान में रहंदे हक़ नथा मिली सघनि। ॾिसो पाकिस्तान में जेकॾहिं असां में एतिरी ताक़त हुजे, ऐं ठाहे बि सैयद वियो पाकिस्तान, ठाहियो सैयद, ठीकु आहे न। ऐं सैयद SN में इलेक्शन विढ़ियो, पाण पंहिंजी पार्टी जो त कोन बीहारे को माण्हू, न न बिल्कुलु ठीकु आहे। हा, उन में जेके कैंडिडेट हुआ उन्हनि जी वर्क कई, हा हा ठीकु पाण, ठीकु आहे न, 70 खां पोइ पाण न बीठो, पाण उन्हनि जी वर्क कई, कराची में कई, दादू में या ऐलान कई, सिर्फ़ु निकितो पाण वर्क ते न। हा जतोईला वियो, जतोईला आयो, ममताज़ भुटेला आयो, लाड़काणे ताईं यको सैद आयो, ऐं शहर साईं वियो त जेके SN जा कैंडिडेट आहिनि उन्हनि खे वोट ॾियो। पर हाणे हिते त ॾिसो था फ़ैसिला कीअं था थियनि, जेको खटे थो उहो हारे थो, जेको हारे थो हारायल खटियल आहे। खटे थो। मुंहिंजी ताज़ी हिकिड़े पीपल्स पार्टी वारे सां कचहरी थी, मुंहिंजो काफ़ी
वेझो आहे। मां चयोमांसि हीअ सूरताल एॾी ख़राबु थी वई आहे, तव्हां त धोपिजी वेंदा। हा मूंखे खिली मूंखे चई ईअं न आहे। मुंहिंजो छो आहे? चई फ़ैसिलो मथे थिए थो ऐं मथे न असांखे पक ॾेई छॾिया त का ॻाल्हि ई कान्हे का, जेको बि थिए तव्हां हूंदा हूंदव। सो अव्हांखे जेको वणे थो करियो, असीं हूंदासीं। ठीकु आहे। सो हाणे हिते जी जेका सूरताल आहे न, उहा डेमोक्रेसी अगरि रियल आख़िरी सवाल थो पुछां रियल अगरि डेमोक्रेसी हुजे ऐं असीं पार्टिसिपेट कयूं त मुमकिन आहे त असीं असेंबली में वञूं, असीं पोइ ॻाल्हि करियूं। हींअर ताईं जेका कुवत ठही जीएसएन जी, उहा आहिस्ते आहिस्ते उहा विखिरी वई आहे। हींअर असां इन पोज़ीशन में बि न आहियूं जंहिं पोज़ीशन में असीं 88 में हुआसीं, 89 में हुआसीं, 90 में हुआसीं, साईं जे वफ़ात ताईं हुयासीं। ऐं हींअर असीं उन पोज़ीशन में बि न आहियूं। सो बहरहाल असांजो जेको आइन आहे न, उन में को बि रस्तो बंदि कोन्हे। पॉलिटिक्स जो को बि रस्तो बंदि न आहे। आज़ादी जे लाइ जेको बि मुनासिबु रस्तो सम्झंदासीं, जंहिं वक़्तु उन वक़्तु उहो अख़्तियार करे सघूं था। जनाब अली नवाज़ भुट साहब, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। मां अवांजो इलाही टाइम वरितो आहे। ऐं बेहदि शुक्रगुज़ार आहियां अवांजो। अवां मूंखे टाइम बि ॾिनो ऐं अवां तकलीफ़ करे सॼियूं ॻाल्हियूं बि कयूं। ऐं इन खां वधीक शुक्रगुज़ार आहियां अवांजो, अवांजे घर वारनि जो। अवां बाक़ी समूरियूं मसरूफ़ियतूं हेठि मथे करे ऐं कमरनि जूं तरतीबूं तब्दील करे अवां मूंखे वेहण जी जाइ ॾिनी। अवांजा लख कुर्ब, लख थोरा। वरी ॿिए दफ़े कॾहिं कंहिं ॿी साहित्य में मिलंदासीं। अवांजो थोरा हितो आहे। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां तकलीफ़ करे आया आहियो मूं मिसकिन वटि, जेको हाणे त जीएसएन महाराज जो उहिदेदार बि न रहियो आहे। ठीकु आहे न। अॻु में आउं जनरल सेक्रेटरी हुउसि, हाणे असां ताज़ो ई जेको आहे सो बाडी टोड़े हिकिड़ी कमेटी ठाही आहे इलेक्शननि ताईं। उनजे करे आउं हींअर सिंपल मेंबर आहियां ऐं आम मेंबर उन वटि तव्हांजो अचणु त इहा अव्हांजी महिरबानी आहे न। नाज़रीन, ही हो जनाब अली नवाज़ भुट साहब ऐं पंहिंजी सॼी ज़िंदगी मुख़्तलिफ़ हवालनि सां सिंध, हुनजे सोच जो मावर, सिंधी माण्हू, हुनजे प्रैक्टिस जो मावर ऐं अवां हुनजूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कई ॻाल्हियूं अव्हांखे ॿुधण में लॻंदियूं, जेको जीअं सिंध वारो हूंदो उहो चवंदो यार हीअ ॻाल्हि जेकर न करे हा। जेकॾहिं को पीपल्स पार्टी वारो हूंदो उहो चवंदो यार शाबस हुजेसि अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कई। आम माण्हू जॾहिं ॿुधंदो उहो चवंदो त इन जो मतिलबु हीअ आहे त जेको माण्हू पढ़ियलु लिखियलु आहे, जेको सम्झो आहे ऐं जेको शयुनि खे सम्झे थो, उहो ॾोह खे ॾोह चए थो, उहो क्राइम खे क्राइम चए थो, उहो पॉलिटिक्स ऐं क्राइम खे गॾु खणी नथो हले। हीअ उन्हनि माण्हुनि मंझि आहे जेको जीएसएन स्टूडेंट फेडरेशन खां वठी जीएसएन महाज ऐं बाक़ी समूरा जेके बि ग्रुप आहिनि उन ते हिन जी दिलि ख़ुशि कान्हे। पर हिकिड़ी ॻाल्हि उहो सम्झनि था त जेकॾहिं अञा हर हिकु पंहिंजे छॾे घर आयो ऐं पोइ अचे हीअ सभु ग्रुप ख़तमु करे हिकु ग्रुप ते बीठा जंहिंजो नालो जीएसएन महाज आहे, त पोइ शायदि का सणाई थी पए। ऐं हू आज़ादी जे लाइ मुख़्तलिफ़ रस्ता उहे खुलियलु रखे थो। आज़ादी किथां बि मिले, हे तमामु वॾे जान जी ॻाल्हि आहे हिकिड़ी त आज़ादी किथां बि मिले। सो इहे सभु ॻाल्हियूं असांजे जनाब अली नवाज़ भुट साहब कयूं आहिनि। हिकिड़ो नेठो पढ़ियलु गढ़ियलु हम्बल माण्हू। असीं कंहिं ॿिए महिमान सां वरी गॾु थींदासीं। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी।